अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। कड़े हालन खुशी हो गो सब खैर है, अभी अल्लाह सही का है। शुक्र है। हाँ साईं मेरा नाला मजाजी जरवारे मां आया टंडे अलायार को मेरा एक चैनल हलतले मेहरान जा मोती उन मां अपने टंडे अलायार दे जेके शायर फनकार साजिंदे ने उन्हें को गोल हथ पे करना है जेके एकड़े ते शौकिया जिवें तो सारा गोठे ने तकरीबन तो सारे हमरा सब शौकिया है ये असा कदा भी था बुधे के नहीं ठीक है ना। आज उन्हें को एकड़ा बनाई में समझो तो नवा गस असा अपने सामने लाता है असा बे प्रोग्राम दे जरिए इंशाल्लाह इन्हें जो कुछ मानो एड़े बोसन जेके बाहर निकल सन इंशाल्लाह मैं को इतनी अलाज उम्मीद है हुन मतलब तुसा साण तो देर ना लावे ने बिने अपने दोस्त नु माने को इंटरव्यू कीता है हुन तेडा इंटरव्यू उन करे हुन आप पेरी अपनी बोली को खत्म कर हुन सिद्धी जी शुरू थींदो पेरी ता अपने तारफ दोस्तन के कराइंदा हलो तो ता जो नालो जात गोठ किथे छा साईं मुझो नालो गुलाम नबी, ज़ात लगारी, गोठ गुलाम अली लगारी, यूसी मिसन वडी। सही तव्हांजो शौक़ कहिड़ो आहे इन फ़नून लतीफ़ा जे हवाले सां? मुझो शौक़ इहो आहे शायरी कंदो आहियां शौक़िया तरीक़े सां। अच्छा हा कहिड़ी अदबी शायरी केसती शायरी का अञा ॿी शायरी अदबी शायरी। अदबी शायरी अच्छा हिन वक़्त ताईं को तव्हांजो मवाद किथे छपियो आहे या कंहिं फनकार वग़ैरह तव्हांखे ॻायो आहे? हा साईं मुझो गायो आहे हाजी खैर। हाजी खैर हाजी खैर हिकिड़ो कलाम हींअर गायो आहे। अच्छा ओ किथे जो फनकार आहे? हाजी खैर फलानी जो। अच्छा तव्हां पाण सुर में ॻाईंदा आहियो जेके शायरी कंदा लाज़मी शाइर जो कमु आहे जुगारींदा आहियो। थोरो असांखे जुगारे ॿुधाइजो का तव्हांजी शायरी। दिल रुबा धड़का तो नी मोहब मारी छो न तो दिल रुबा धड़का तो नी मोहब मारी छो न तो अख आदिया साने हारी अख आदिया साने हारी गड घारी छो न तो दिल रुबा धड़का तो नी अज रकीबन सां घुमी तो छा भला छा चवां अज रकीबन सां घुमी तो छा भला छा चवां तो कया वायदा हज़ारे पाण पारी चोलतो पाण पारी चोलतो ला पाण पारी चोलतो दिल रुबा धड़का तो दी तो मोहब्बारी चोलतो दिल रुबा धड़का तो दी तो मोहब्बारी चोलतो तो बसूरन में सड़ी तो मां बसूरन में सड़ा तो बसूरन में सड़ी तो मां बसूरन में सड़ा छो छता छोड़े छॾिया तई वार वारी चोलतो वार वारी चोलतो ला वार वारी चोलतो दिल रुबा धड़का तो दी तू मोहब मारी चोलतो दिल रुबा धड़का तो दी तू मोहब मारी चोलतो और कर गम गिन ते तू गम अंदर हुल्ला नबी गौर कर गम गिन ते तू गम अंदर हुल्ला नबी रखे जम बनाए पाण प्यारी चोलतो रखे जम बनाए पाण प्यारी चोलतो पाण प्यारी चोलतो ला पाण प्यारी चोलतो दिल रुबा धड़का तो दी तू मोहब मारी चोलतो दिल रुबा धड़का तो दी तू मोहब मारी चोलतो अख आदिया साने हारी गड घारी चोलतो गड घारी चोलतो ला गड घारी चोलतो दिल रुबा धड़का तो दी तू मोहब मारी चोलतो दिल रुबा धड़का तो दी तू मोहब मारी चोलतो। वाह सही वाह 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 जबरदस्त। अच्छा तव्हांजो को किताब या को मतलब रिसालन वग़ैरह में शायरी छपरायो था या न? न साईं अॻे ख़ासि छपी कान्हे हिकिड़ो मुंहिंजो बैत छपियो ज़िलज़िले ते मूं ठाहियो 2001 में। अच्छा वो मुझे रिसाले में छॾियो। अच्छा जेको 2013 या 2012 में जॾहिं अब्दुल रशीद ज़रदारी पाण डीसी हो उन टंडे अलायार जे
शाइरनि जो हिकिड़ो किताब छपरायो शोराए कंदो अलाए यार उन में पंहिंजा ये जहांगीर साहब वारा हुआ कुझु ॿिया काफ़ी पंहिंजे इलाइक़े जा जेके लॻारी शाइर आहिनि उन में आहिनि उन में तव्हांजो आहे को ज़िक्र? उन में मुंहिंजो शाइर खयो हो हिकिड़ो मौलवी मोहम्मद सलाम। अच्छा पर मूंखे कापी गुम थी वई हुई, ॿिया शाइर मुंहिंजा कोन थी सघे थो उहो छपियो हुजे मूंखे ख़बर न आहे। अच्छा मूं वटि उहो किताब आहे मौजूदु मुंहिंजी लाइब्रेरी में ऐं कोशिशि कंदुसि जेकॾहिं सुभाणे मूंखे किताब उहो नज़र मां निकिरे थो त हुन में ॾिसां थो त तव्हांजो आहे को जेकॾहिं तव्हां खणी विया हूंदा त हुन में 100 शाइर आहिनि पंहिंजा टंडे लहर जा हुन में मूंखे उमेद आहे जेकॾहिं तव्हांजो मवाद वियो हूंदो त ज़रूरु छपियो हूंदो जेकॾहिं न त पाण हिकिड़ी हिकु वक़्तु अॻियां हली पाण हिकिड़ो दफ़ो ॿीहर पंहिंजे हिसाब सां वरी जेके शाइर रहिजी विया आहिनि उन्हनि जो वरी बि हिकिड़ो दफ़ो किताब आणण जी पंहिंजे तरफ़ां कोशिशि कंदासीं उन में असांखे तव्हांजे ताउन जी ज़रूरत हूंदी। बहितर साईं असीं असां सां गॾु आहियूं। महिरबानी तव्हांजी असांखे टाइम ॾियण जी ऐं थोराए थो इनशाला वरी ॿिए टाइम तव्हां सां वरी कचहरी कबी। महिरबानी सर।